अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जी शख़्सियत असां वटि उहा महिरबान लेडी आहे जंहिं पंहिंजे कैरियर जो आगाज़ 30 साल अॻु कयो सरतियूं रिसाले खां। सरतियूं रिसालो जेको 1990 में जंहिंजो बुनियादु पियो, जंहिंजो इजरा थियो, जंहिंजो चेयरमैन हुयो मखतूम तालिबुल मौला साहब, त आहे ई हिकु अदबी ऐं सहाफ़ी घराणे सां। पर हिननि खे कुदरत गॉड गिफ्ट जंहिंखे चइजे त हिननि खे बि उहा ॾात ॾिनी आहे। पाण बि शाइर आहिनि, लेखक आहिनि, अदीब आहिनि। गुलबदन मिर्ज़ा साहिबा जो चंद हिकु अहिड़ियुनि औरतुनि में शुमारु थिए थो जिनजी शख़्सियत तमामु क़दावर हुजे थी। गुलबदन साहिबा, सभ खां पहिरीं तव्हांखे असां भलीकार चऊं था पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी जी पूरी टीम तरफ़ां। महिरबानी। कीअं तव्हांजे कैरियर जी शुरूआति थी? असांजा नाज़रीन बिल्कुलु चाहींदा त हिन बारे में ॼाणनि। हाणे जेसि ताईं तव्हां मुंहिंजो तारीफ़ करायो त हिकिड़े अदबी घराणे सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मुंहिंजो जनमु जेको आहे सो दादू ज़िले जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मिठो बबर में सिंध जे हकारे आलिम, स्कॉलर, शाइर शहीद अहमद ख़ान आसिफ़ मिसराणी जे घर में थियो। ज़रिया घर में जेको हुयो त मुंहिंजी जेका पहिरियों तरबियत गाह, मुंहिंजो भेनर, मुंहिंजा भाइर, मुंहिंजो बाबा, ज़रिया घर में 100 हिकिड़ो तइलीम हुई, ख़वातीन में बि तइलीम हुई। ऐं असांजा मुंहिंजो भाउ हिकिड़ो डॉक्टर हूंदो हुओ, उहो ख़ुदि शाइर हुयो। त अहिड़ी तरह सां नंढपण में जेको मूं पंहिंजे बाबा खे ॾिठो त हुननि जी तमामु हिकिड़ी आला शख़्सियत हुई। हू आला पाए जा उस्ताद बि हुआ। हुननि पंहिंजे सॼे जेको आहे पंहिंजे तर में स्कूलनि जा जहिड़ो कॼार विछाया, छोकिरियुनि जा स्कूल, छोकिरनि जा स्कूल, उन्हनि खे तालीम ॾियणु ऐं समाज जी जेका जोड़ जक हुई त उन्हनि बाबा साईं पंहिंजे उतां जे ॿियनि शख़्सियतुनि सां गॾिजी हिकिड़ो बराबरी ते जे बुनियाद ते हिकिड़ो समाज जोड़ियो। त उन वक़्तु जेको मुंहिंजे ॻोठ जो माहौल हूंदो हुओ, जेको घर जो हूंदो हुओ, त कंहिं बि लिहाज़ खां कंहिं वॾे शहर जे कंहिं आला दर्सगाह खां घटि न हो। त मूं जॾहिं इहे सभु शयूं ॾिठियूं, असां वटि ॿी जेका बाबा असां वटि लाइब्रेरी हुई, शान आसिफ़ लाइब्रेरी, उन में दुनिया जो सॼो अदब ईंदो हुओ। जीअं त मुंहिंजो बाबा साईं अरबी, फ़ारसी, उर्दू, सिंधी इन्हनि ते हुननि खे वॾी दस्तरस हासिलु हुई। त असां वटि अरबी शाइरी पढ़ण जो बि मूंखे घर में मौक़ो मिलियो, त पर्शियन शाइरी पढ़ण जो बि घर में मौक़ो मिलियो। त उर्दू जॾहिं मूं पढ़ी त उहा बि मूंखे घर में। वरी मुंहिंजो वॾो भाउ जेको हो, उनखे अंग्रेज़ी अदब सां, फ्रेंच अदब सां घणो हूंदो हुओ। पोइ दुनिया जहान में जेके पाए जा किताब हूंदा हुआ, चोटीअ जा, जीअं वार एंड पीस, या जेके ओरियाना फिलाशी जेका हुई सा असांजी हिकिड़ी मशहूरु अमेरिका जी साफ़णी, उन जा जेके किताब ईंदा हुआ त उहे वरी भाउ जे ज़रिए नंढपण में मूं उहे तर्जुमा पढ़िया। त ईअं मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु वधंदो वियो। वरी असांजे घर में इहो हूंदो त बाबा साईं जीअं त बज़्म आसिफ़ बाबा जो हिकिड़ो बज़्म हलंदो हुओ, त उन जूं गॾिजाणियूं उताक में थींदियूं हुयूं। ॿियो बज़्म तालिबुल मौला साहिब जिन जो तव्हां ज़िक्र कयो, उहो बज़्म हलंदो हुओ। ऐं हिकिड़ो बज़्म हूंदो हुओ पीर रखियल रेलाई, छो त उहो बि पाए जो हिकिड़ो पीर साहिब जेको हूंदो हुओ सो आलिम ऐं अदीब फाज़िल रहियो। त उनजो बज़्म, पोइ इहे जॾहिं ओताक में कचहरियूं थींदियूं त नंढो ॿारु हूंदी हुअसि, उन्हनि कचहरियुनि में वेहंदी हुअसि। त पोइ उन्हनि जे करे मुंहिंजी जेका ओरिएंटेशन थी, जेका त इहा मुंहिंजे घर खां थी। पोइ त ज़ाहिर आहे मूंखे हिकिड़ो पढ़ण जो शौक़ु हो। ऐं मूं पहिरीं जेका शाइरी कई, पहिरियों गज़ल लिखियो, उन वक़्तु मां 8वीं क्लास में पढ़ंदी हुअसि। ऐं ॿी जेका ॿुधाई ॻाल्हि, त जंहिं शइ मूं में हिकिड़ो एतमाद डेवलप कयो त उहो इहो त छोकिरियुनि जा स्कूल आसपास में हुआ, पर मुंहिंजे बाबा प्राइमरी खां वठी करे 8वीं क्लास ताईं मूंखे जेको आहे छोकिरनि सां गॾु पढ़ण जो जेको आहे सो मौक़ो ॾिनो। त उनजे करे मूंखे इहो बि कोन रहियो त हिकिड़ो माना छोकिरी हुजणु जेको पाण वटि हूंदो आहे त हिकिड़ो कॉन्फिडेंस जो को लेक थिए या छा। त इहे सभु शयूं मुंहिंजे लाइ हिकिड़ो बहितरीनु माहौल मिलियो। ऐं ईअं कंदे कंदे पोइ वरी जॾहिं वॾा थियासीं, समझदार थियासीं, त यूनिवर्सिटी ताईं पहुतासीं। ऐं यूनिवर्सिटी जे तमामु ज़हीन शागिर्दनि में शुमारु थियासीं। ऐं उते जेके बि इल्मी, अदबी, सियासी, तव्हां पंहिंजे सारोड़े में कुझु ॻाल्हियूं ॾाढियूं हैरान कुन करियूं। हिकिड़ो त इहो अरबी ऐं पर्शियन शाइरी तव्हांखे पढ़ण जो मौक़ो मिलियो। छा सिर्फ़ु पढ़ियो या उन अरबी ऐं पर्शियन में तव्हां शाइरी कई बि आहे? ॿियो इहो त तव्हां ॻाल्हि कई त
तव्हांजी स्टूडेंट लाइफ जेका आहे उहा छोकिरनि सां गॾु हा, घणी पढ़ियो, इहो एक्सपीरियंस कीअं रहियो? उन में बि इहो हूंदो त जीअं घर में जीअं मूं चयो न नंढो ॿारु हूंदी हुअसि त असां वटि एतिरा किताब हूंदा हुआ त जेको कोर्स हिकिड़ो मख़सूस हूंदो आहे, छो त उन दौर में असां वटि प्राइमरी जा 5 दर्जा हूंदा हुआ, पोइ वरी मिडिल ताईं 3 क्लास हूंदा हुआ, वरी मैट्रिक जा 2 साल। त असां वटि हीउ जेको अॼु असांजे ॿार सां प्राइवेट स्कूलनि में ज़ुल्म थिए थो न, हेॾे सारे ढेर किताबनि जो, इहो न हूंदो हो। असां वटि चॉइस ते किताब हूंदा हुआ, माना 4-5 किताब हूंदा हुआ, उहे पढ़ंदा हुआसीं। त मूंखे पंहिंजो माना भाइर भेणूं सभु, छाकाणि त मूंखे इहो बि कुदरत हिकिड़ो एज़ाज़ु ॾिनो त 4 सौटियूं 3 भेणूं, 7 में नंढी हुअसि, त लाॾ बि घणा हुननि खया। मूंखे हाणे शइ यादि हूंदी, पोइ जेॾी महिल स्कूल में दाख़िल थियसि त मुंहिंजा उस्ताद मूंखे चवंदा हुआ त असां वञी मानी खाइण था वञूं, सॼो स्कूल तूं संभाल। यकीन कयो मां इन ॻाल्हि में को वधा न पई कयां त मां सॼे स्कूल जी मॉनिटर हूंदी हुअसि। पोइ उहे छोकिरा सभु जेके आहिनि न उहे सभु मुंहिंजे माना कंट्रोल में हूंदा, जीअं हिकिड़े उस्ताद जे कंट्रोल में हूंदो आहे। माना सभिनी खे पढ़ाइबो हो, रियाज़ी पढ़ाइबी, सभिनी खे सिंधी पढ़ाइबो हो, जेके माना उन वक़्तु अंग्रेज़ी अञा कोन शामिलु थियो हुन में, समाजी अभ्यास हूंदो, जेके बि हूंदा हुआ असांजा। घणे भाङे शाइरी हूंदी, रीडर हिकिड़ो असीं चवंदा हुआसीं, रीडर, उहो पढ़ाईंदा हुआसीं। त उहो मां उन्हनि खे पढ़ाईंदी हुअसि, ऐं हू बाक़ाइदे शागिर्द 8वीं क्लास ताईं सभु शागिर्द मुंहिंजा जेके आहिनि न, बिल्कुलु बसि मूंखे रुगो रूल हथ में हूंदो, हयम करे कंहिंखे कोन, बसि हीअं टेबल ते कंदी हुअसि, सभु मुंहिंजे हथ में हूंदा। ऐं उनजो इहो रीज़न आहे जो अॼु ताईं जेकॾहिं मूंखे हज़ारनि जे मजमूए में बीहारे छॾींदो न स्टेज ते, त मूंखे इहो महसूसु थींदो आहे त अॼु मां उहा प्राइमरी स्कूल वारी जेका मॉनिटर आया, हीअ सभु मुंहिंजा शागिर्द आहिनि। तव्हांजो जॉब कैरियर जेको आहे 1990 मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जो दौर आहे, बींग लेडी, बींग हिकु औरत जे दौर हुकूमत में तव्हां पंहिंजे सर्विस जो जॉब जो आगाज़ कयो, पर तव्हांजो चेयरमैन मखदूम तालिबुल मौला साईं जहिड़ा चेयरमैन साहब, इहो तजुर्बो तव्हांजो? बसि माना किन किन माण्हुनि खे कुदरत जेका आहे न घणो सपोर्ट कंदी आहे, हर लिहाज़ खां, माहौल जे लिहाज़ खां, इन खां। त मुंहिंजे लाइ जेको सो उन वक़्तु यूनिवर्सिटी पढ़ंदी हुअसि ऑनर्स में, BSc ऑनर्स जो मूं एग्ज़ाम पे ॾिनो, त मूंखे ख़बर हुई त साईं चेयरमैन आहिनि हिते। ऐं उहो दौर हो जो सम्झो बाबा जी थी 14 जुलाई 89 में बाबा जी शहादत थी वई न, त उन वक़्तु ज़ाहिरी आहे असां थोरो डिस्टर्ब त थियासीं न बाबा जे करे। पर जीअं त असांजो जेको साईं तालिबुल मौला साहिब ऐं बाबा ॾाढा जिगरी दोस्त हुया, त हुननि खे बि ख़बर हुई त हीअ थियो आहे, हू असां सां ज़ाहिरी आहे शामिलु आहे हर क़दम ते। त मुंहिंजे लाइ इहो मसइलो हुयो त मां यूनिवर्सिटी में माना पढ़ण में मूंखे डिस्टर्बेंस पई थी, ॿियो को मसइलो न हो त मूंखे नौकिरी खपे। त उन करे मूं पोइ साईं तालिबुल मौला साहिब खे चयो त ॿियो त सभु सही आहे, पर हाणे बाबा खां पोइ असांजो वक़्तु कोन थो गुज़रे। त पोइ हुननि चयो त हाणे हिन खे जेको आहे न को अहिड़ो कमु ॾिजे जेको हिन लाइ चैलेंज हुजे। ज़ाहिरी आहे हू साईं तालिबुल मौला छा चइजे, हिकिड़ी एॾी अहम शख़्सियत, हिकिड़ो मोतबर इंसानु, सॼे बरे सगीर जो वॾो हिकिड़ो चइजे, ख़ासि करे काफ़ीअ में साईं जेको शाइर आहे, या हुन इल्मु अदब, हुन जेके स्कूल खोलाया, हुन जी बि हिकिड़ी शख़्सियत तमामु हिकिड़ी सिंध लाइ हिकिड़ी चइजे त वॾो फ़ख़्रु लाइक़ु आहे। त उन्हनि इहो माना हिकिड़ो चयो त हिनखे को अहिड़ो कमु ॾियो जो हिन जे लाइ चैलेंज हुजे, ऐं हीअ इन जेको इहो कर्ब आहे या तकलीफ़ आहे इन मां निकिरी अचे। पोइ उन में ज़ाहिरी आहे हुननि जेको आहे सो मूंखे जेॾीमहिल सर्दियूं जो इजरा थिए पियो, त वरी पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जेको आहे हुननि मुशावरत कई, त पोइ मोहतरमा बि इहा ॻाल्हि कई त ठीकु आहे, माना तव्हां भले इंटरव्यू करायो। इंटरव्यू थिया बाक़ाइदे, ऐं ज़ाहिरी मुंहिंजो इल्मु अदब सां हो। उन वक़्तु बि मां जेको आहे मुंहिंजी दोस्त हूंदी नगीना जूणे जो, उनजे थ्रू मां रेडियो जॾहिं व्यस्त, ज़ाहिरी आहे बाबा जे हवाले सां सुञाणनि पिया, पर मूंखे रेडियो ते जेको इंट्रोड्यूस करायो सो नगीना जूणे जो करायो। त उते छा थियो जो मूंखे ईअं माना हिकिड़ो सभु कुझु अचे थो पियो न, लिखणु पढ़णु, ईअं। त पोइ जेॾीमहिल मुंहिंजो इंटरव्यू थियो त उहे मां तव्हांजी ॻाल्हि कढियां थी माज़रत सां, त अली अहमद बिरोई साहिबु हुआ, राशिदी साहिबा हुई, इहे सभई हुआ, डॉक्टर दुरमान पठाण, ऐं मुंहिंजो बहितरीनु इंटरव्यू थियो। ऐं उन ॾींहं खां पोइ वरी मां सर्दियूं जी एडिटर थी। माशाल्लाह तव्हांजा बाबा साईं अहमद ख़ान आसिफ़ मिसराणी साहिबु तमामु हिकिड़ो वॾो नालो आहिनि अदब जी दुनिया जा। वरी ॿिए पासे ॻाल्हि करियूं त तव्हांजे सोहरे मुमताज़ मिर्ज़ा साहिबु फादर इन लॉ आहिनि तव्हांजा। तव्हांजी जेका कैरियर लाइफ हुई, तव्हांजी जॉब जेका लाइफ हुई, या ॿाहिरि निकिरण वारा जेके तव्हां ॿाहिरि कढियो पेर जॉब जे हवाले सां, कंहिं क़िस्म खां रोक टोक थी ॿिन्ही पासां? न, मतिलबु जीअं पेकाणे ख़ानदान खां पहिरीं इहो हो त बाबा जी वॾियूं भेणूं वग़ैरह हुयूं, त
त उन्हनि खे जॉब्स बाबा न ॾियारियूं हुयूं, ज़रिया थोरो माहौल अहिड़ो न हो। पर जॾहिं मुंहिंजो दौरु आयो न त पोइ बाबा चयो न बसि इहे यूनिवर्सिटी बि पढ़े ऐं पोइ मूं ते भाउरनि भेणुनि या कंहिं बि न, सभिनी सपोर्ट कयो। उन वक़्तु मां PTV जा प्रोग्राम बि कंदी हुअसि, सपोर्ट मिलियो। वरी हेॾा जावेद साहिब वारनि ॾांहुं बि इहो थियो त हुननि जी आउं सम्झां थी पहिरीं लेडीज़ में आउं आहियां जेका माना ऐं ॿाहिरि अदब में बि आयसि, पर मुंहिंजे साहुरनि मूंखे सपोर्ट कयो, फुल सपोर्ट कयो। अल्हम्दुलिल्लाह सरतियूं रिसाले जी तव्हां 30 सालनि खां मुसलसल वन एंड ओनली एडिटर आहियो। सरतियूं जी शुरूआती अवाइली ॾींहंनि जी ॻाल्हि कयूं त छा सर्कुलेशन हुई ऐं हिन वक़्तु छा सर्कुलेशन आहे? हा, इहो बि ॾाढो मुंहिंजे लाइ हिकिड़ो दिलचस्पु तजुर्बो रहियो आहे। जेॾीमहिल सरतियूं असां रिसालो कढूं पिया त उन वक़्तु असां ॾिठो त सिंध में जेके 5-8 ॾाढा नाम्यारा नाला हुआ लेडीज़ जा, बाक़ी ईअं आम ख़वातीन घणियूं कोन हुयूं जेके लिखंदियूं हुजनि। त पोइ असां रिसाले जे थ्रू मां इहा ॻाल्हि रखी त हाणे हीउ रुॻो औरतुनि जो रिसालो जो थिए थो। त उन वक़्तु असां जीअं त मां मारवी हॉस्टल में रहंदी हुअसि त असां 3 जेके जामशोरे जूं यूनिवर्सिटियूं आहिनि इन्हनि खे कवर कयो। असां उतां शागिर्दियाणियुनि खां लिखणु शुरू कयो। जिन खे लिखण जो थोरो घणो शौक़ु हुयो उन्हनि खे वधीक असां इंसिस्ट कयो, किन खां तर्जुमा कराया। अहिड़ी तरह सां असां रिसालो एतिरो बहितरीनु करे कढियो। ऐं ॿियो जेको मूंखे सपोर्ट मिलियो उन वक़्तु ज़ाहिर आहे मुंहिंजी हिकिड़ी सुञाणप रेडियो TV या हुई, पर एॾी मुंहिंजी कोन हुई सुञाणप। मूंखे जेको बाबा जे करे सॼी सिंध जेको आहे वेलकम कयो, या मुंहिंजो जीअं त बाबा जा जेके दोस्त हुया उस्ताद बुखारी साहिबु या बाबा मोहसिन ककड़ाई साहिबु, त ज़ाहिर आहे मां उन्हनि जो जहिड़ो हिकिड़ो लाॾलो ॿारु, छो त उस्ताद बुखारी जी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं बाबा गुज़ारे विया त मां जॾहिं हितां वेकेशन में वेंदी हुअसि त उस्ताद बुखारी असांजे घर बीठा हूंदा हुआ, चवंदा हुआ मथां गुलबदन अचे ऐं पंहिंजे पीउ खे न ॾिसी परेशान थी। त हाणे एॾियूं जेकी माना हिकिड़ियूं हस्तियूं मूंसां रहियूं, छपर छांव थी, त मूं बि कम खे ॾाढो दिलचस्पी सां वरितो ऐं असां सर्कुलेशन 5000 खां स्टार्ट कई। उन वक़्तु सरतियूं जी सर्कुलेशन 5000 खां स्टार्ट कई। अच्छा, तव्हांजे एफर्ट्स सां केतिरी वधी? हाणे एफर्ट्स ॾिसो न, मूं जेको सॼो तवजो ॾिनो त असां वटि जीअं त सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो वॾो इदारो आहे, असां वटि सर्कुलेशन शोबो बि आहे त अदबी बि आहे। एडिटर जो इहो कमु न आहे त वते इश्तिहार वठंदो टीट प्लेट वारनि खां या छा। एडिटर जो कमु आहे त हू मयारी शइ कीअं थो ॾिए ऐं कीअं थो प्रेज़ेंट करे। त मूं उहे सभु शयूं कयूं ऐं मूंसां सभिनी तावन कयो। ऐं जावेद बि उते ई हूंदो हुयो अदबी बोर्ड में, त पोइ उन्हनि गॾिजी सॾिजी कयो त असां इन सर्कुलेशन खे 5000 ताईं पहुचायो। पर वरी हाणे जेकॾहिं असां 30 साल पोइ हिते सरतियूं जी जेका हिकिड़ी कामयाबी आहे जंहिं ते मूंखे प्राउड आहे ऐं अॼु ताईं मूं इन माना हथ बि न कढियो आहे, त उन जा रीज़न न आहिनि। त हिकिड़ो त हीउ मुंहिंजी दिलचस्पी जो कमु आहे। ॿियो मूं महसूसु कयो त सिंध में अञा बि एतिरी तइलीम न हुई उन वक़्तु औरतुनि में, त औरतुनि खां लिखाइणु हिकिड़ो वॾो मौमो आहे। छाकाणि त हिकिड़ी छोकिरी आहे लिखे थी जॾहिं, हूअ जॾहिं माना ज़ाहिर आहे अञा स्टूडेंट आहे त हुन वटि थोरो टाइम आहे। जॾहिं हुनजी शादी थिए थी, ॿार थियनि था, त हूअ बाक़ाइदे गुम थिए थी। पर मुंहिंजी हिकिड़ी माना लेडीज़ सहाफ़ी हुअण जे करे मां उन्हनि जे घरनि ताईं पहुतसि ऐं उन्हनि खे कलम सां ॻंढे छॾियो। अॼु ताईं बि हू जेका 30 साल पहिरीं लिखंदी हुई करे करे उहा हाणे बि लिखे थी। त अहिड़ी तरह सवें जेके छोकिरियूं शाइराऊं लेखकाऊं पैदा थियूं, हींअर तव्हांखे असां उन्हनि खे फोरम ॾिना, मां प्रोग्राम कंदी हुअसि। ऐं मूंखे इन शइ ते बि प्राउड आहे त हाणे त ॾिसो न NGO तरफ़ां हेॾां होॾां बि मुशाइरा पिया थियनि कारोकारी, पर मूंखे इन शइ ते प्राउड आहे त 90 वारे ॾहाके में कारोकारी ते पहिरियों सेमिनार सरतियूं तरफ़ां थियो हो। ऐं तव्हांखे मुशाइरो यादि हूंदो जेको मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में कयूं, जंहिंमें डॉक्टर एनीमेरी शिमिल खे असां जर्मन मां घुरायो त उन अची ऐं हिन जी सदारत कई। हिकिड़ो आम परसेप्शन आहे त सरतियूं रिसाले ते चंद लेखकाऊं आहिनि जेके अंग्रेज़ ग्रहण जेतिरियूं आहिनि, उन्हनि जी डोमिनेंसी आहे या उन्हनि जो हिकिड़ो घेराव थियल आहे। उहो हाणे ॾिसो न, इहो बिल्कुलु बि न आहे ऐं इहो हूंदो बि कोन, छो त हाणे ज़रिया ऐं हिकिड़ी सिंध जी ॾाढी माना मूंखे जेतिरी सिंध ऐं सिंध जा माण्हू प्यारा आहिनि, भली लेखक हुजनि कहिड़ी बि पोस्ट ते हुजनि, त ऐं सिंध जी ॾाढी लाडली औरत आहियां, उनजे करे हुन मां कंहिं बि ग्रुप में न आहियां। जॾहिं आउं कंहिं ज़रिया हिकिड़ो मुंहिंजो ही माना क़ौमी हिकिड़ी अमानत आहे रिसालो न, त ईअं बिल्कुलु बि कोन्हे। बाक़ी ईअं थींदो आहे जो कॾहिं कॾहिं को टाइटल रिपीट थी वियो हूंदो त कंहिंजो न लॻो हूंदो त वरी उनखे ईअं थियो हूंदो। बाक़ी सरतियूं बिल्कुलु बि न कंहिं ग्रुप में विरायल आहे ऐं नई सरतियूं माना कंहिंखे जेको आहे इग्नोर कयो आहे। सरतियूं पंहिंजे, छो त मां इहा ॻाल्हि सम्झां थी त हिकिड़ी जेका औरत घर में वेठी आहे जंहिंखे मुड़ुसु छॾे बि नथो ॿाहिरि कंहिं फोरम ते,
उन खां जेको आहे सो असीं लिखाए था अचूं या जीअं इहो बि असांखे आहे त सैयद घराणे जे घणे खां घणियुनि औरतुनि मूं वटि लिखियो आहे सैयद घराणे जे छा औरतुनि ईअं आहे छा नयुनि लेखकनि खे तव्हां मौक़ो नथा ॾियो? न नयूं लेखिकाऊं त मां त सम्झां थी त मुंहिंजी सॼा इहे 30 साल जेके लय सां गुज़रिया आहिनि इहे नयुनि लेखिकाउनि ते गुज़रिया आहिनि। छो त तव्हांखे ख़बर आहे त लम्स में जेके छोकिरियूं डॉक्टर थी थियूं अचनि उन्हनि में जेका जिन छोकिरियुनि में क्रिएशन जो अंसर आहे तख़यल जो तख़लीक़ करण जो त उहे स्टूडेंट्स अक्सर जेके आहिनि लम्स खां महिराण खां सिंध खां उहे माना हर साल 5-8 पैदा थींदियूं आहिनि वरी जेॾीमहिल हू 4 सालनि खां पोइ या 5 खां पोइ फाइनल करे थियूं वञनि वरी उन्हनि जी जाइ ते को ॿियो पैदा थींदो आहे। ऐं त सम्झां थी असां वटि नयुनि छोकिरियुनि जो तसलसुल घणो आहे। लेडीज़ जेके असांजूं सीनियर आहिनि उन्हनि त हाणे ज़ाहिर आहे पंहिंजे किताबनि लाइ उन्हनि रुख़ कयो आहे त आउं सम्झां थी तव्हां जॾहिं पढ़ी ॾिसंदो त इहा शिकायत ख़तमु थी वेंदी। सर्तियुनि जो बजट केतिरो आहे? जीअं मूं चयो त असांजो हिकिड़ो इदारो आहे पूरो न त उनजे करे मां एज़ अ एडिटर मूंखे इहा न हूंदी आहे मूंखे रुॻो उन्हनि खे तयारु करे ॾियणो पवंदो आहे त बाबा रिसालो तव्हांखे जेको आहे सो छपिणो आहे हलाइणो आहे ऐं बजट वग़ैरह जो मां न रखंदी आहियां। मूं वटि सिर्फ़ु इहो हूंदो आहे त मूंखे रिसालो मयारी ॾियणो आहे टाइम ते ॾियणो आहे ऐं पंहिंजे लेखकनि सां कलमकारनि सां जेको आहे सो मूंखे गॾिजी हलिणो आहे। गुलबदन साहब ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि त असांखे ॻाल्हाइण ते तमामु घणो दिलि चए पियो थो पर वक़्त जी इन बारे में जिन खे ॾिसणो आहे छा पैगाम ॾियणु चाहींदा पंहिंजी ॾिसंदड़नि खे ख़ासि तौर ते पंहिंजी सर्तियुनि लाइ? हा मुंहिंजो सभिनी लाइ पैगाम आहे सॼी धरती वासियुनि लाइ त असांखे जेको बि मौक़ो मिलियो आहे जेका बि ज़िंदगी मिली आहे उनखे मिसबत तरीक़े सां सोचूं असां मनफ़ी रुख़ न अख़्तियार कयूं। जेको जिथे आहे जंहिंखे जेको मौक़ो आहे हू सम्झे त हिकिड़े महाज़ ते आया ऐं पंहिंजो टाइम उनखे जेको आहे पंहिंजो टैलेंट आहे उनखे मुसबत नमूने उनखे पॉज़िटिव नमूने इस्तेमालु कजे ऐं जियो ऐं जीअणु ॾियो। इन शइ ते जेकॾहिं असां अमल करे वियासीं न त पोइ मां सम्झां थी त असांखे कामयाबियूं असांजा क़दम चुभनि। हा असां हीउ जेको महबूब नेटवर्क टीवी चैनल तव्हां खोलियो आहे इनखे असां दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। हे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे के माण्हू जेके आहिनि चाहींदा आहिनि असां बिज़नेस कयूं पर हीउ जेको असांजे भाउ महबूब जूनेजा साहिब हीउ चैनल खोलायो आहे त मां सम्झां थी त इहो हिकिड़ो सिंध ते सिंधी ॿोलीअ ते इहो क़ौम ते हिकिड़ो थोरो आहे अहसान आहे ऐं असां जॾहिं जॾहिं तव्हां सॾींदो त असांजो सहकार असांजो तावन हमेशह तव्हां सां रहंदो। नाज़रीन फ़िलहालु एतिरो ई तव्हांखे असां अॼु जी शख़्सियत सां मिलायोसीं गुलबदन जावेद मिर्ज़ा साहिबा जेका ख़ुदि पंहिंजी ज़ात में तमामु वॾो नालो रखंदड़ तमामु वॾी शख़्सियत रखंदड़ अॼु जो किरदारु हुयो। इजाज़त ॾींदव नेक्स्ट प्रोग्राम लाइ। अल्लाह हाफ़िज़।